सॼी सिंध जी मेरापुर में भी वधंदड़ महांगाई सबब गरीब तबको ईद की खरीदारी लाइ परेशान है। ईद में कुछ ॾींहं रहिजण बावजूद बाज़ारुनि ऐं शॉपिंग सेंटर्स में खरीदारी कंदड़नि जी घटि दिलचस्पी सबब दुकानदार भी मायूसी जो शिकार आहिनि। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे आकाश चौहान। मुल्क अंदर वफाकी हुकूमत की तब्दीली बावजूद महांगाई ते हुक्मरान ज़ाब्तो आण में नाकाम साबित थी विया आहिनि। वधंदड़ महांगाई सबब गरीब तबको ईद की खरीदारी का महरूम थी वियो आहे। गरीबन के मुंह ते मायूसी जा आसार नुमाया नजर अची रहा आहिनि। ईद उल फितर में चंद ॾींहं हुअण बावजूद मेरापुर शहर के बाज़ारुनि ऐं शॉपिंग सेंटरनि में खरीदारी कंदड़नि जे दिलचस्पी तमाम घट हुअण सबब दुकानदार भी सख्त परेशानी जो शिकार आहिनि। आवाज़ टीवी न्यूज़ से विचारींदे शहरनि ऐं दुकानदारनि चयो त गे 250 रुपया किलो होंदो, हाणे माशाल्लाह वञे 500 रुपये ते पहुतो आहे। ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि घणी आहे साईं। असांखे सम्झ में नथी अचे हाणे असां बच्चनि जी कीअं ख़रीदारी कयूं, छा वठी ॾियूं उन्हनि खे। एतिरी महांगाई थी वई आहे। लटा कपिड़ा हाणे पहिरियों मिसाल आहे 5000 मां सिस्टम हली वेंदो त हाणे उते 10,000 रुपये जो ख़र्चो थो अचे। किथे पूरी कयूं हुनखे असां। तमामु घणी महांगाई थी वई आहे, असां नथा ख़रीदारी करे सघूं। हे वेदर जेका हाणे हुकूमत आई आहे मियां शहबाज शरीफ़ साहब जी, उन त अञा तमामु घणी महांगाई करे छॾी आहे। त असांजो ॾाढो जीअण ॾाढो मुश्किल थी वियो आहे टाइम जे अंदरि। असां ख़रीदारी जेको आहे सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि जे लाइ कई आहे। महांगाई एतिरी वधी वई आहे जो का शइ भी खरीद कोन था करे सघूं। सिर्फ़ु ॿारनि जे लाइ चप्पल ऐं कपिड़ा भी माना ॾाढी मुश्किल सां वरिती आहे। पंहिंजे लाइ त शॉपिंग करे ई नथा सघूं। कपिड़ा वरिता आहिनि, बूट वरिता आहिनि, पर महांगाई अहिड़ी आहे जो सिंपल उहे ॾेखारनि कोन था। 2 नंबर माल थो हले पियो ऐं उन ई वैराइटीअ में लुक ॾेई बसि असांखे पेश कयो थो वञे। भई हालांकि उहो कपिड़ो न आहे, बर्थ हर शइ उहा ई आहे, पर कपिड़ो असांखे उहो नथो मिले। एतिरियूं शयूं महांगियूं न आहिनि जेतिरियूं माना असांखे पेश कयूं थियूं वञनि। पहिरियां साईं जेको मिसाल 800-900 रुपये ते मिलियो, हिन चकर माना 1400-1500 माना सो बि नॉर्मल रेंज वारो, न त सुठे वारो 2500-3000 ताईं था चवनि। चौंपल हींअर सम्झ जेका 600-700 रुपया हुई, इहो माना चौंपल नॉर्मल 1000-1200 ताईं था चवनि। लटो कपिड़ो बाबा वरितो आहे, पर 5-6 सियारे खां मथे आम माण्हू वठी ग़रीब नथो सघे। मिड़े जेके 3 ॾींहं हलनि था पिया, बाक़ी पहुच ग़रीबनि खां चढ़ी वई आहे हर शइ। हुकूमत में माण्हूदार आहिनि, उहे अमीर थिया आहिनि, ग़रीब सफ़ा ग़रीब थींदा था वञनि ॾींहों ॾींहुं। ख़रीदारी जो रेशो जेको आहे न पोयनि सालनि खां तमामु जेको आहे सो घटि, ईअं सम्झो कि अधु खां बि घटि आहे। कस्टमर अचे थो त जेको आहे सो हुनखे रेट ॿुधायूं था त उहो मथे ते हथु थो ॾिए त यार ही रेट तमामु जेको आहे सो वधीक आहिनि, डबल ट्रिपल रेट थी विया आहिनि। तव्हांखे पाण ख़बर हर शइ जा रेट वधी विया आहिनि त ओवरऑल वधी विया आहिनि। त पोइ जेको आहे सो कस्टमर ऐं ग़रीब माण्हू जे त ख़रीदारी करणु जेको आहे सो ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। 100% महंगाई थी आहे। जेकी पोएं साल 4000 जी शइ हुई, हिन साल 8000 रुपये थी वई आहे। पेट्रोल डॉलर जो इशू बणाए कंपनियुनि में महांगाई करे छॾी आहे। कस्टमर ॾींहों ॾींहुं घटि पियो थो वञे, माण्हुनि जी रीच खां निकिरंदी थी वञनि शयूं। जेके असां 4000 रुपये खपाईंदासीं उहा 9000 रुपये थी वई आहे। त कस्टमर रीच खां निकिरंदी आहे त कस्टमर परचेज नथो करे सघे। सेल में सर 50% फ़र्क़ु आहे न। ॾिसो, जॾहिं कस्टमर 50% तव्हांजो घटिजी वेंदो त सेल बि तव्हांजी ऑटोमेटिक घटिजी वेंदी न। हिननि वधीक चयो त असांजे मुल्क अंदर गुज़िरियल 4 सालनि खां वधंदड़ महांगाई खे रोकण लाइ अॻूणे तोड़े मौजूदा वफ़ाकी सरकार पारां को भी अमली कदम न खयो आहे, जंहिंजे करे महांगाई गरीब ऐं विचोले तबके जे माण्हुनि खां ईद जूं ख़ुशियूं ऐं ख़रीदारी जी सॻई खरसे वरिती आहे। कपड़नि, बूटनि, औरतुनि जे मेकअप जो सामान ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल वारी शयुनि जे अघनि में हथरादू वाद हुअण सबब असां भरपूर ख़रीदारी करण खां महरूम थी विया आहियूं। शहर अंदर ॻरे अघ ते भी नकली सामान सरेआम विकिरो कयो पियो वञे। उन्हनि दुकानदारनि ख़िलाफ़ इंतज़ामिया पारां को भी कदम न खयो वियो आहे। दुकानदारनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल असांजी कारोबार खे कापारी धक रसियो आहे। शहरनि ऐं दुकानदारनि वफ़ाकी तोड़े सूबाई हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो आणे त जीअं गरीब माण्हू ईद जी ख़रीदारी करे ख़ुशियूं मल्हाए सघनि। कैमरामैन मुकेश कुमार सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेरापुर।